नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदड़ जनाह अस्पताल की ڈاکٹرياڻي असिस्टेंट प्रोफेसर नाज़िश के मुबैना तौर हरासमेंट वारे वाक़े खिलाफ डॉक्टर ऐं नर्सिस पारां OPD जो बाइकाट कयो वियो। डायरेक्टर जनाह अस्पताल डॉक्टर शाहिद रसूल ऐं अमले विच में ॻाल्हियूं नाकाम थियण बाद ज़रिए मूजिब डायरेक्टर पारां इस्तीफ़ा ॾियण ते गौर कयो पियो वञे त भई अमले पारां डॉक्टर शाहिद रसूल सां ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं ڈاکٹرياڻي नाज़िश के मुबैना हरासमेंट कंदड़ खिलाफ कार्रवाई जो चयो वियो। डायरेक्टर शाहिद रसूल पारां सिहत खाते जे आला अमलदारनि के वाक़े जो कारण पिण ॿुधायो। हिन वक्त जनाह अस्पताल जी OPD ऐं इमरजेंसी जो पिण तबई अमले पारां बाइकाट कयो वियो आहे। मुबैना हरासमेंट जो वाक़ियो पेश ईंदड़ असिस्टेंट प्रोफेसर नाज़िश जो ڈوميسائيل सिंध जो आहे, जॾहिं त हिन जनाह अस्पताल में नौकरी पंजाब जी कोटा ते वरिती आहे। अस्पताल जे कुझु डॉक्टरनि पारां इन मामले जो मसलो उथारियो त ڈاکٹرياڻي पारां मुबैना हरासमेंट जो कारण ॾियारे मामले खे ॿिए रुख ॾियण जी कोशिश कई आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।